अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ शो में भलीकार आहियां राजा अल्ताफ़ अब्बासी। तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त तइलीम खाते में वॾी करप्शन बेनकाब थी वई आहे। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त तइलीम खाते में वॾी करप्शन बेनकाब थी आहे। DEO फीमेल जो ही जेकी आहे उन मुख़्तलिफ़ मास्तराणियुनि खां पैसनि जी घुर कई आहे, रिश्वत घुरी। उनजी रिकॉर्डिंग जेकी आहे उहा दादू शू हथ करे वरिती आहे। हिन महिल असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे असांजो रिपोर्टर शुएब थेम। उनखां पुछंदासीं त उन वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि। जी शुएब, असांखे आगाह कजो। जी अल्ताफ़, तालीम खाते दादू में एक वॾी करप्शन बेनकाब थी वई आहे। गुज़िरियल ॾींहुं डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर नज़ीर अहमद दायो पारां काचे जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जो दौरो कयो वियो, जिते खेसि शिकायत थी त स्कूलनि मां टीचर्स ऐं स्टाफ गैर हाज़ुर आहिनि। जंहिं ते DO सेकेंडरी नज़ीर अहमद दायो पारां तालुका एजुकेशन ऑफिसर फीमेल फतह खातून पंवर खां पुछाणो कयो वियो ऐं ऑफिस तलब कयो। जंहिं बैदि DO फीमेल फतह खातून पंवर पारां स्कूल जे मुख़्तलिफ़ लेडी टीचर सां फोन ते ॻाल्हि ॿोल कई वई ऐं जंहिंजी कॉल रिकॉर्डिंग मंज़र आम ते आई आहे, जंहिंमें DO फीमेल सेकेंडरी जेका आहे लेडी टीचर्स खां पैसा घुर करे रही आहे त DO जी विज़िट दौरान स्कूल जे समूरो स्टाफ जेको गैर हाज़ुर हुयो ऐं DO हाणे जेको आहे मूंखे हुकुम ॾिना आहिनि त F2 फार्म भरे गैर हाज़ुर अमले जूं पघारूं बंदि कयो। DO फीमेल पारां कॉल ते इहा ॻाल्हि ॿोल कई वई आहे त समूरो स्टाफ मूंखे पैसा ॾियो त जीअं मां DO सेकेंडरी खे पैसा ॾेई राज़ी कयां, ॿी सूरत में अव्हां जूं पघारूं बंदि कयूं वेंदियूं। इन हवाले सां मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त DO फीमेल वाज़े तौर लेडी टीचर्स खे चई रही आहे त अगरि अव्हां ड्यूटी नथा करियो त ईअं कमु न हलंदो। इन लाइ वीज़ा लाइ बंदोबस्तु करियो ऐं पैसा ॾियो। बग़ैर पैसनि जे कमु न हली सघंदो ऐं DO सेकेंडरी खे बि पैसा ॾेई राज़ी करणो पवंदो। इन सिलसिले में असीं DO सेकेंडरी नज़ीर अहमद दायो खां मौक़फ़ मालूम करण लाइ राब्तो कयो त उनजो चवणु हो त मूं हिकु ॾींहुं अॻु जेको आहे काचे जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जो दौरो कयो आहे। उन दौरान उते ॻोठाणनि शिकायतूं कयूं त स्कूल में उस्ताद ऐं स्टाफ गैर हाज़ुर आहिनि, जंहिं ते मूं DO फीमेल फतह खातून खे तलब करण लाइ चयो। बाक़ी पैसनि जी ॾेती लेती जे हवाले सां DO फीमेल फतह खातून मुंहिंजो नालो जेको आहे मिसयूज़ कयो आहे, जंहिंजी इंक्वायरी थींदी मुंहिंजो नालो वठी लेडी टीचर्स खां पैसनि जी घुर कई वई आहे। उन बारे में को बि इल्मु न आहे। अगरि हुन ईअं कयो आहे त उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। जी वॾी महिरबानी शुएब, तव्हां असांखे तफ़सीलात ॾिना। हेलो हेलो आपा, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। आपा छा आहे वाके तव्हां ॿुधायो छा बंदि थो करे पघार छा? हा सभु बंदि करे दो। सुभाणे जी मां मुनत वठी आई आहियां। मां सर मां ॻाल्हायां टीचर सां। अॼु मूंखां माना भराया ऐं अक्टूबर से मां सयूं कोन कयूं, मूंखां तो कराए न सही सुभाणे ताईं ॻाल्हाए ॿोलाए ख़र्च ॾियूंसि न। हर बंदि कंदो त शगुफ़्ता जी अञा ताईं पघार कोन थी आहे। आपा हाणे तव्हां ॾिसो त असां रेग्युलर आहियूं, हू वेचारियूं न जेके शुरू में न आहियूं 2-3 ॾींहं, हाणे त हू रेग्युलर आहिनि। हू उन्हनि जी बि कंदो न उन्हनि जी बि कंदो सभिनी जेके स्टाफ सॼे जी। आपा पर सॼे जी छो, जॾहिं हू अचनि थियूं त छो थो करे न? पोइ हींअर त 8-8 ॾींहंनि जो त सही कोन्हनि। हुन में खयां न त मस्टोल आपा मस्टोल खयां आहिनि त भला 2-3 ॾींहं खणी हुननि सां मजबूरी ईंदी। मुंहिंजी अम्मी जी डेट थी वई आहे। ईअं न आहे मजबूरी हूंदी आहे, हिकिड़ी टीचर सां मजबूरी हूंदी आहे सॼे स्टाफ सां। पूरा उतां जा माण्हू लिखी ॾियनि त माना ईंदी कोन। ओॾो हाणे हाजी खाना में लिखी ॾिनो, बाज़माला में लिखी ॾिनो, भई 36 जो हवालो वठो न भली। बाज़माला वारनि बि लिखी ॾिनो, हाजी खान वारनि हा कोन ईंदियूं न। ॾिसां ॾिठियूं कोन महीनो ॿ यको टीचर अचनि ई कोन थियूं। अञा ॿार ई कोन, न को वञा रुली विया। DO साहब पाण उतां लिखत वठे। हाणे मां चयोमांसि न सर अॼु मुनत DO सां टीचर सां ॻाल्हाईंदा, लिखाए वठूं था, ड्यूटी बि कंदियूं ऐं तव्हांखे हिन कोने जी वारा जेको न गिराज न। मां चयोमांसि सर मां तव्हांखे ख़र्चु पाणी वठी ॾींदसि। ठीकु आहे न, सुभाणे अची पोइ ॿुधायो शयूं हणंदी। मां अॼु ॻाल्हायां त हूं या बचियल खे फोन कई दमियुनि खे ॿियो ख़र्चु पाणी त ॾियूंसि, पघारूं बंदि न करे। मां त बंदि थी वेंदी पोइ काॾे खुलंदव? कोन खुलंदी पोइ। ठीकु आहे सही आहे न। ठीकु आहे, तव्हां सुभाणे त फ़ैसिलो करे ऐं मुंहिंजे सभई हुननि जो नंबर तो वटि न, उन्हनि सां बि ॻाल्हायो जेके नयूं आहिनि। आपा मां चवां थी रातो न मां पघारूं मां त बंदि करे छॾींदसि। मूंखे राति को सवा त मां ज़िम्मो थोरे खणंदसि। सर मां तव्हांखे कुझु वठी ॾींदसि या कंदसि। आपा न बसि मां ॿुधायां थी त आपा चए थी त 2-3 रुपया ॾियो, मां ॿुधायां थी पाण जेको कनि। हा ठीकु ॾियो। पोइ मां हे दफ़ो मुनत वठी थी ॾियांव, पोइ ॿीहर कोन मिलंदव। इहो DO त पंहिंजो वेंदो रहंदो, छो हुते बॉइज़ स्कूल आहे।
उनजे विज़िट जे ख़्याल सां कंहिं सां बि उते वेंदो रहंदो त तव्हां कुझु त पंहिंजो कयो न। उते माना कुझु शयूं रजिस्टर हिकु वारा ठाहियो, हिकिड़े ॾे हिकिड़ी वञे त ॿिए ॾींहुं वञे मिड़ई स्कूलनि खे हलायो। भला जे वरी न त वरी ॿुध वरी असुल सां ॻाल्हाए छॾियो त उहो DO साहिब सां ॻाल्हाए छॾिजे न। हूअं त उते त उन्हनि चयसि सर हे कोन थियूं चवनि आपा फतेह सां ॿधलनि ऐं घुराई मूंखे मूं ते माना कावड़ियो भई सर न तव्हां भली पघारूं बंदि था चयो कोन भली कयो, मां तव्हांखे कंहिंजे टीचर जे नाले न चवंदुसि तव्हां कयो या न कयो, मां कंहिंखां कोन वठंदी आहियां, भली तव्हां सभिनी सां ॻाल्हाए। पोइ बचियल सां ॻाल्हायईं, तो सां ॻाल्हायईं, सभिनी ॻाल्हायईं त पैसा त मूंखे केरु कोन थो ॾिए न। तव्हां ॿुधाइजे भई सर भली पंहिंजी पघार बंदि कयो, तव्हां मुंहिंजे नाले छो था चवनि, मां कंहिंखां कोन वठंदी आहियां। पोइ चई हाणे आपा तूं मूंखे लिखी ॾे, हुननि जी भली पघार वठनि त केतिरा खणनि। हाणे वधीक मां पोइ बि चयोमांसि सर अॼो को ॾींहुं मोहनत ॾियो, मां सुभाणे ईंदसि, मां तव्हांखे लिखी छॾींदमि। ठीकु आहे। पोइ पाण DCA जी मीटिंग में वियो। हाणे तूं सभिनी सां ॻाल्हाए, जेतिरो कर सभु को राब्तो करे त हे महीनो वञो बचाए तव्हांखे जी। पोइ आईंदा लाइ थोरो पंहिंजो ज़हन ठाहियो त कीअं ड्यूटियूं करणियूं, भला जेका हली थी वञे घर तर उहा उहे नमूने सां ॻाल्हाए न। जी त उहो DO खां वठी लिखी त कोन खाइबो न, DO खे ॿुधाइबो। ठीकु आहे। सही आहे। ठीकु आहे।